अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान FATF गिरे लिस्ट में बरक़रार रहंदो या न, फ़ैसिलो अॼु थींदो। पाकिस्तान FATF जे 34 शर्तनि ते अमल दरामद करे छॾियो। बिलनि में FATF जो आख़िरी दौर गिरे लिस्ट जे मुल्कनि जो ऐलान थींदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त हिन भेरे पाकिस्तान जा गिरे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि। अमरीका तरफ़ां BJP जे मेंबरनि जे गुस्ताख़ बयाननि जी मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जो वज़ीर नेड प्राइस चवे थो, ख़ुशी थी त पार्टी अवामी तौरु अहिड़नि तबसरनि जी मज़म्मत कई। हर मुल्क रूस सां लाॻापा चाहे थो। भारत जा केतिरनि ई ॾहाकनि खां रूस सां लाॻापा आहिनि। भारत वॾी मिक़दार में रूस खां तेल ख़रीद करे रहियो आहे। रूस खां तेल जी ख़रीदारी ते भारत जी हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो सां मुलाक़ात दौरान पहिरियों भेरो सुठी ऐं तामीरी ॻाल्हि थी हुई। कराची में क़ौमी तक N240 ते नंढी चूंड MQM मैदान मारे वरितो। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि MQM जो मोहम्मद अबूबकर 10,683 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक पाकिस्तान जो शहज़ादा शहबाज़ 10,618 वोट खणी ॿिए नंबर ते। मुहाजिर क़ौमी मूवमेंट जो रफ़ीउद्दीन 8,649 वोट हासिल कया। मौसमियात खाते 22 जून खां सिंध में बरसात जी अगकथी करे छॾी। कराची में ॾखण ऐं ओलह खां 18 किलोमीटर जी रफ़्तार सां हवाऊं घोली रहियूं आहिनि। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु गर्मी पद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। इस्लामाबाद ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। तलहार वेझो नौजवान सैयद अकबर शाह जो ॻोठ ॿाहिरां टंगियल हालत में लाश ते। इलाइक़े वासियुनि तरफ़ां पुलिस खे इतलाह कयो वियो। ऐं ॾखण में पोरियतनि खां 2 मोटरसाइकिलूं रोक रक़म में मोबाइल फ़ोन्स फुर करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो इंडस हाईवे ते धरणो। फुर थियल सामान ऐं मोटरसाइकिल वापसि कराए बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॻोठाणनि जो SSP शिकारपुर खां मुतालबो।